अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कर। अॼु पाण क्लास 3 जी जनरल साइंस जे यूनिट 1 जो चैप्टर 4 पढ़ंदासीं, जंहिंजो उनवान है द प्लांट्स एंड एनिमल दैट लिव इन अ फॉरेस्ट हैबिटेट। ॿूटा ऐं जानवर जेके ॿेलनि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। फॉरेस्ट आर एरियाज ऑफ लैंड कवर्ड विथ ट्रीज। ॿेला ज़मीन जा उहे हिसा आहिनि जेके वणनि सां ढकियल हूंदा आहिनि। देयर आर मैनी फॉरेस्ट अराउंड द वर्ल्ड। सॼी दुनिया में काफ़ी सारा ॿेला मौजूदु आहिनि। नॉट ऑल ऑफ द फॉरेस्ट आर द सेम। सभु ॿेला हिकु जहिड़ा कोन हूंदा आहिनि। दे आर डिफरेंट बिकॉज द क्लाइमेट, सॉइल एंड वाटर आर डिफरेंट। उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि छो त उन्हनि जो क्लाइमेट यानी आब हवा मुख़्तलिफ़ हूंदी आहे। सॉइल यानी ज़मीन जी बीहक ऐं ज़मीन जो जेको टेक्सचर यानी का वारियाती है, का चिकी मीठी वारी है, तो का पथरीली है, त ज़मीन जी जेका बीहक आहे, जेको बीहक आहे ऐं उनजो जेको मिटी जो क़िस्म आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। एंड वाटर ऐं किन पाणी मुख़्तलिफ़ हूंदो आहे, त किथे जेको आहे उहो पाणी घटि हूंदो आहे, किथे वधीक हूंदो आहे। त इहे शयूं जेके आहे उहे हिकिड़े ॿेले खे ॿिए ॿेले खां मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। Forests are a good habitat as many different kinds of trees and plants grow in them. ॿेला जेके हूंदा आहिनि उहे सुठो हैबिटेट आहिनि छाकाणि त उन्हनि में काफ़ी सारा वण ऐं ॿूटा थियनि था। Many animals, birds and insects live in forest too. काफ़ी सारा जानवर, बर्ड पखी एंड इंसेक्ट जीत जेके आहिनि उहे बि ॿेलनि में रहंदा आहिनि। ठीकु आहे, तस्वीरूं ॾिसी अथव हीअ जेके जानवर आहिनि उहे मौजूदु आहिनि। भोरड़ी मौजूदु आहे, जेको फॉक्स जेको लूमड़ी चई सघूं था पाण, इहो मौजूदु आहे। लाइन शींहुं मौजूदु आहे, स्नेक नांग मौजूदु आहे। ठीकु आहे, हीअ जेको बर्ड आहे या पखी जेको मौजूदु आहिनि, या स्क्वायरल, नोरीड़ो या ॻलड़ चवंदा आहियूं पाण जेके, इहो मौजूदु आहे हिते। ते मथे वरी जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण आहिनि, हीअ जेके हीअ डिसाइडस फॉरेस्ट्री आहिनि, उहे ॿेला आहिनि जिन में जेके वण हूंदा आहिनि उन जा पन सियारे खां पहिरीं छणी वेंदा आहिनि। हीअ कॉनिफरस फॉरेस्ट आहिनि, हीअ रेन फॉरेस्ट आहिनि, हीअ जेके बरसाती ॿेला आहिनि। कॉनिफरस फॉरेस्ट उहे फॉरेस्ट हूंदा आहिनि जिन में जेके वण हूंदा आहिनि उन्हनि जा पन जेके आहिनि उहे 12 महीना सावा हूंदा आहिनि, उन्हनि जा पन जेके आहिनि उहे छणंदा कोन्हे को। नेक्स्ट पेज ते हलंदासीं। एडॉप्टेशन ऑफ प्लांट इन द रेन फॉरेस्ट। बरसाती ॿेलनि में ॿूटनि जी एडॉप्टेशन यानी उहे कहिड़ा रस्ता इख्तियार कंदा आहिनि जंहिंजे ज़रिए उहे पंहिंजो पाण खे बचाए रखंदा आहिनि। Many trees in a forest grow very tall to get sunlight to make their food. काफ़ी सारा जेके वण आहिनि उहे पंहिंजो जेको आहे न कद एॾो वधाए वेंदा आहिनि जो उन्हनि जे पननि खे सिजी रोशनी मिली सघे ऐं सिजी रोशनी जी मदद सां हू पंहिंजो खाधो ठाहे सघनि। They have long roots to support themselves. उन्हनि जी जेके पारूं हूंदियूं आहिनि उहे डिघियूं हूंदियूं आहिनि ताकी उहे जेके छो त हिन जो कद तमामु वॾो आहे त उहे पारूं वॾियूं हूंदियूं तॾहिं हिननि खे मज़बूती सां ज़मीन में जकड़े बीहंदियूं, न जेको आहे उहे वण किरी पवंदा। Plants that live on the floor of forest are adapted to live in a shade and require less sunlight. उहे ॿूटा जेके ॿेलनि में तर ते मौजूदु हूंदा आहिनि, ज़मीन जे तर ते मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जेको आहे न अहिड़ी एडॉप्टेशन रखी आहे जो हू छांव में मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे सिजी रोशनी तमामु थोरी खपंदी आहे। मतिलबु उहो नंढा साइज़ उन्हनि जी नंढी हूंदा आहिनि, उन्हनि खे एनर्जी तमामु थोरी खपे, तंहिं करे थोरी जेका सुबुह वारी या कंहिं विच वारे अरसे वारी थोरी सिजी रोशनी मिलंदी उन मां हू पंहिंजो एतिरो खाधो ठाहे वठनि जंहिंमां हू पंहिंजो पाण खे बचाए रखी सघनि था। Many leaves in a rain forest have a drip. काफ़ी सारनि वणनि जा जेके पन हूंदा आहिनि उन्हनि में ड्रिप टिप हूंदियूं आहिनि, जेके उन्हनि जा कोना हूंदा आहिनि, किनारा हूंदा आहिनि, उन सुराख हूंदा आहिनि जंहिंमां जेको पाणी आहे उहो ॿाहिरि निकिरंदो आहे। छो त हीअ बरसाती ॿेला आहिनि ऐं हिननि में वणनि
खे जेको आहे न पाणी काफ़ी सारो मुयसरु हूंदो आहे, एक्स्ट्रा पाणी मुयसरु हूंदो आहे, ज़रूरत खां वधीक मुयसरु हूंदो आहे, त उहो जेको आहे पननि जे थ्रू ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं उहो इवोपरेट थी उॾामी वेंदो आहे। त हाणे ड्रिप टिप छा थियूं कनि, दिस हेल्प्स द लीव्स टू रिमूव द एक्स्ट्रा वाटर फ्रॉम द सरफेस। इहे जेके ड्रिप टिप आहिनि इहे मदद कंदियूं आहिनि पननि मञा इज़ाफ़ी पाणी उनजे सरफेस तां उनजी सतह तां मथी तह तां जेको आहे उहो उॾामी वञे, निकिरी वञे ॿाहिरि, निकिरी वञे जेको एक्स्ट्रा पाणी आहे। अच्छा हेठि हलूं था हाणे एडॉप्टेशन ऑफ प्लांट्स इन अ कॉनिफेरस फॉरेस्ट। ॿूटनि जी एडॉप्टेशन, उन्हनि जो जेको आहे न जेका आहे न एडॉप्टेशन अहिड़ी आहे जेके कॉनिफेरस फॉरेस्ट आहिनि उन्हनि में जेके ॿूटा मौजूदु आहिनि या जेके वण मौजूदु आहिनि उन्हनि कहिड़ी एडॉप्टेशन रखी आहे जो हू पंहिंजो पाण खे बचाए सघनि था, उहो पंहिंजी बका रखी सघनि था। A common tree of coniferous forest is the pine tree। जेको कॉनिफेरस फॉरेस्ट आहे, ॿेलो आहे, उन जो जेको अहम या आम जेको ट्री आहे जेको घणी तइदाद में मौजूदु हूंदो आहे उहो पाइन ट्री आहे। द लीव्स आर नीडल लाइक एंड वैक्सी। उन्हनि जा जेके पन हूंदा आहिनि उहे सुई जहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां वैक्स यानी हिकिड़े क़िस्म जी सणभ जो जेको आहे उहो तह मौजूदु हूंदो आहे, जीअं जेको आहे पाणी घटि में घटि ई लूज़ करे सघनि, उनमें पाणी घटि में घटि जेको आहे उहो रिमूव थी सघे। द कोन्स आर द फ्रूट विथ सीड्स इन इट एंड द एनिमल इट्स। जेके कोन हूंदा आहिनि उन्हनि जो हिननि जो फ्रूट जेको आहे उहो कोन ई तस्वीर में ॾिसी सघो था, त इहे जेको कोन हिननि जो फ्रूट आहिनि इन्हनि जे अंदरि बि ॿिज हूंदा आहिनि, त हीउ जेको फ्रूट आहे इहो उते जेके रहंदड़ कॉनिफेरस फॉरेस्ट में जेके हिननि ॿेलनि में जेके जानवर रहंदड़ हूंदा आहिनि उहे हिन खे खाईंदा आहिनि, यूटिलाइज़ कंदा आहिनि, ॿिज जेको आहे उन्हनि जे छेणे वग़ैरह में या जेकॾहिं पखी हिननि खे खाइनि था त उन्हनि जी जेका वेस्ट हूंदो आहे, विठूं वग़ैरह हूंदियूं आहिनि उन में ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। अच्छा कॉनिफेरस फॉरेस्ट जो ॾिसी सघो था, हीअ जेके हिननि जी हिकिड़ी जेके वण आहिनि आम वणनि जे मुक़ाबले में हिननि वणनि जी जेको शेप आहे उहो ॿियो आहे, हीअ ॾिसो था मथां चोटी खां ही चोटी सन्ही आहे, उन खां पोइ ही जीअं हेठि ईंदा ते साइड वधंदी वेंदी, ॿी साइड बि ईअं ई साइड जेका इहा वधंदी वेंदी। हीअ जेके आहिनि वण 12 ई महीना सावा हूंदा आहिनि ऐं हिननि जा पन जेके आहिनि उहे कोन छॾंदा आहिनि, तंहिं करे हिननि जा जेके पन आहिनि उहे सन्हा हूंदा आहिनि, जेकॾहिं वॾा पन हुजनि त हीअ पाणी खे लूज़ कनि ऐं हीअ पंहिंजो पाण खे बचाए न सघनि, पर हिन जा सन्हा जेके पन आहिनि उहे घटि में घटि पाणी लूज़ कंदा, पाणी ज़ाया कंदा, तंहिं करे जेको हीअ 12 ई महीना पन छाण जे बग़ैर सावा वेठल हूंदा आहिनि। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हेठि जेको आहे सो रिमार्क्स या कमेंट्स वारो जेको सेक्शन आहे उन में जेकॾहिं तव्हांजो को कमेंट हुजे या को सुवाल हुजे ज़रूरु पुछंदा, इंशाल्लाह जवाबु ॾिनो वेंदो।